जो वरी भी तव्हां खे चवां थो पियो ग़लती करे वेठा आहियो, ना उमेद मुंहिंजी रहमत खां न थियो। मुंहिंजे दरवाज़े ते अची करे तौबा करणु तव्हांजो कमु आहे, तव्हांजे गुनाहनि खे माफ़ करणु मां अल्लाह जी ज़ात जो कमु आहे। सुभान अल्लाह। जेको बरकत वारो महीनो आहे, रहमत वारो महीनो आहे, नेकी कमाइण वारो महीनो आहे। नफ़िल पढ़ंदो रब तव्हांखे फ़र्ज़ जो सवाब ॾींदो, हिकु फ़र्ज़ अदा कंदो अल्लाह तव्हांखे 70 फ़र्ज़नि जो सवाब अता फ़रमाईंदो। एॾी रहमत ऐं बरकत हूंदी उन महीने में। ऐं उलमाए किराम ईअं बि लिखियो आहे त रमज़ान में जेके अल्फाज आहिनि रा मीम ज़ाद, रमज़ान रम्ज़ खां वरितल आहे। अरब जी लुग़त में मके पाक जा माण्हू रम्ज़ सॾींदा हुआ उन हवा खे जेका सर्दी जी मौसम में ओलह पासे खां घुले ऐं वणनि जा पत्ता साड़े छॾे, सड़न खां पोइ उहे पन उहे पत्ता धरती ते किरी पवनि, उनखे रम्ज़ चइबो हो। उलमाए किराम लिखियो आहे त रमज़ान शरीफ़ जे महीने जो नालो रमज़ान इन करे आहे जो इहो बि मोमिन जा गुनाह छेणे ख़त्म करे धोई छॾींदो आहे। शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन। तो प्यारा भाइरो, मां क़ुरान करीम जी हिकु आयत मुबारक पढ़ी ऐं उन उन्वान मुताबिक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाक फरमान मुबारक पढ़ियो आहे, जंहिंमें अल्लाह पाक फरमाए थो क़ुरान पाक में, फरमाया इन्नल्लाह युहिब्बुत तव्वाबीना व युहिब्बुल मुततहिरीन। अल्लाह पाक फरमा तो कुरान करीम जे अंदर पक्की ॻाल्हि आहे। इन जे लफ़्ज़ जी माना कयां थो सिंधी में, पक्की ॻाल्हि आहे। ॿियनि लफ़्ज़नि में ईअं खणी चओ, सिंधी में मुफ़स्सिरीन किराम लिखंदा आहिनि त बेशक, बेशक जी माना बि आहे, पक्की ॻाल्हि आहे जंहिंमें शक न हुजे। अल्लाह पाक फरमा तो कुरान करीम जे अंदर चवे तो पक्की ॻाल्हि आहे युहिब्बुत तव्वाबीन, मां अल्लाह उन्हनि सां मोहब्बत रखंदो आहियां जेके मुंहिंजे दरवाज़े ते अची करे तौबा था कनि। छा था कनि? तौबा। तौबा जी माना छा थींदी आहे? रुजू करणु, मोटी अचणु। माना पंहिंजो दग वल छॾे वञे माण्हू वरी मोटी अचे। पुराणे ज़माने में माण्हू ईअं चवंदा हुआ, भुली भुली भाणे आई सा बि न भुली। अल्लाह पाक फरमा तो कुरान करीम जे अंदर चवे तो तौबा कयो, मां रब जे दरवाज़े ते मां वाइदो थो कयां, तौबा करणु तव्हांजो कमु आहे, तव्हांजे गुनाहनि खे माफ़ करणु मां अल्लाह जी ज़ात जो कमु आहे। माफ़ी ॾियण लाइ तयारु आहे, चवे थो माफ़ी घुरो त माफ़ कयां न। वो बुज़ुर्ग बहलूल थी गुज़रियो, अल्लाह जो नेक बानू, वेठो हुजे हिकु दफ़े मस्जिद जे दरवाज़े ते। कुछ देर खां पोइ को अलाह वारो आयो, उन पुछा कयो त फ़क़ीर कीअं वेठो आहे? चए मां माण्हुनि ऐं अलाह जे दरमियान में ठाह थो करायां, ठाह सुलह थो करायां। जॾहिं उथियो चए ॾे हाल, चए अलाह सुलह जे लाइ तयारु आहे, ठाह जे लाइ तयारु आहे, पर माण्हू नथा ठहनि, माण्हू नथा ठहनि, सुलह नथा कनि। अलाह तयारु आहे। कुछ टाइम गुज़रियो, कुछ ॾिहाड़ा गुज़रिया, वञी करे कब्रिस्तान जे दरवाज़े ते वेठो। उते भी कंहिं सवाल कयो त बालुल फ़क़ीर कीअं वेठो आहे? चए माण्हुनि ऐं अलाह जे दरमियान में ठाह जे लाइ वेठो आहे। जॾहिं उथियो कंहिं पुछा कयो त ॾे हाल छा थियो? चए हाणे हे ठहण लाइ तयारु आहिनि पर अलाह नथो ठहे। हाणे ओ मुसलमानो, वक़्तु अथव जवानी में तौबा कयो।
इन दुनिया वारी जिंदगी में रब जे दरवाजे ते अची करे तौबा कयो रब गफ्फारा चवे तो इन्नहू कान गफ्फारा मां ॾाढो बख़्शण हारा मुझे दरवाजे ते अची करे अपील करण तहां जो कम आ तव्हांजे उम्र जे ग़लतियुनि खे माफ़ करे तव्हांजे लाइ नेकियूं लिखराइण मां अल्लाह जी ज़ात जो कम आ तव्हां उहे नेकियूं कयूं बि न पोइ बि मां नेकियूं थो लिखरायां केॾो रहीम आ अल्लाह केॾो करीम आ ओ मुसलमानो तौबा कयो रब जे दरवाजे ते भलारो महीनो हले थो पियो वरी मथों भलारो महीनो अचण वारो आहे छो त हे बि भलारो महीनो थो इन महीने जे लाइ मुहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये फरमायो पाण फरमाइनि था अशाबान शहरी शाबान मां मुहम्मद जो महीनो आहे नबी सेंदा फरमाइनि मां जो महीनो आहे इं भी हदीस पाक में अचे थो इमामुल अंबिया रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण शाबान जे महीने में इबादत ज्यादा कंदा हा नफिल ज्यादा पढ़ंदा हा तहज्जुद ज्यादा पढ़ंदा हा असुर जो थी करे अल्लाह जो जिक्र घणो कंदा हा कुरान चवे तो इन्ना रब्बका यालमु अन्नका तक़ूमु अदना मिन सुलुसिल लैलि व निस्फहु व सुलुसहु व ताइफतुम मिनल लज़ीना माक वल्लाहु युक़द्दिरुल लैला वन नहार आए कोई सुभान अल्लाह चवण या विंगारी मां बैठो वहां सुभान अल्लाह ऐं मुसलमानो ॿुधी छॾो सुभान अल्लाह चवण सां ख़र्चो बि न थींदो आहे सुभान अल्लाह चवण सां थाणे में परचो न थींदो आहे सुभान अल्लाह चवण जे करे जन्नत में चर्चो थींदो आहे चो सुभान अल्लाह ऐं बुखारी शरीफ जी आख़िरी हदीस भी इन फज़ीलत में आहे जो इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद मुबारक जेको नकल कयो आहे उहो इहो आहे सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम मां अर्द पे कयो अल्लाह पाक फरमातो कुरान करीम जे अंदर मुंहिंजा प्यारा नबी तू भी रात जो उथी करे तहज्जुद जी नमाज पढ़ंदो आ तो मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा भी असुर जो उथी करे अल्लाह जी इबादत कंदा आहिनि तहज्जुद जी नमाज पढ़ंदा आहिनि इमामुल अंबिया रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण शाबान जे महीने में तहज्जुद ज्यादा पढ़ंदा हा क़याम डिघो कंदा हा रुकू डिघो कंदा हा सजदो डिघो कंदा हा सहाबा अर्ज़ा कन से ॿिनि महीननि में तव्हां एतिरी डिघी नमाज न पढ़ंदा आहियो हाणे शाबान महीनो शुरू आहे तव्हां नफ़िल ज्यादा क़याम ज्यादा रुकू ज्यादा तहज्जुद घणा पढ़ंदा हो छाजे करे पाण फरमाइनि था मां मुहम्मद तयारी थो कयां ज्यादा इन करे थो पढ़ां जीअं रमज़ान में घणी इबादत करे सघां हे पैगंबर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मामूल मुबारक अल्लाह तोखे मूंखे इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ते अमल करण जी तौफीक अता फरमाए आमीन चो ॻाल्हायो सही आमीन चो ओ मुसलमानो तौबा कयो रब जे दरवाजे ते अल्लाह जे तरफों तो बार बार ऐलान थी रहियो आहे इमामुल अंबिया रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे ओ जे वक्त में रात जो आखिरी हिस्सो शुरू थींदो आहे उन वक्त में रब जे तरफों रहमत जा दरवाजा खुलजी वेंदा आहिनि अल्लाह जे तरफों ऐलान थींदो आहे अल मिन मुस्तगफिरिन आए को एड़ो मानू जेको हिन वक्त में उथी करे माखो माफी वठे मां माफ कयांस मुझे दरवाजे ते उथी करे तौबा करे तो मां रब उम्र जूं गलतियों माफ करे छॾां तो चओ सुभान अल्लाह पाण सॾ थो करे तो माफ़ी वठो माफ़ी वठो माफ़ी वठो ओ मुसलमानो केॾो करीम रब्बान केॾो रहीम रब्बान असां बार बार गलती करे रहिया आहियूं पोइ बि वरी रहमत जा दरवाज़ा खोले करे सॾ करे रहियो आहे मोटी अचो त मां रब तव्हांखे माफ़ कयां चवे तो कुल या इबादयल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीअन इन्नहू हुवल गफूरुर रहीम
ओ मुंजा हबीब जी परवरदिगार कुल नबूवत वारी जबान से ऐलान करे पांजी उम्मत के समझा चाहे छा समझायान चाहे पांजे उम्मत वारन के ऐलान करे समझा तो जा उम्मती हन मां अल्लाह जा बानन मुझे बानन के तसल्ली दे केतरा भी तमा गुनाहगार ते बदकार ते सियाकार आयो लेकिन मां रब ऐलान तो कया पांजे गुनाहन दे नजर न कजो मां रब जी रहमत दे नजर कजो चो सुभान अल्लाह मां डाडो रहीम आया करीम आया मुझे दरवाजे ते अची करे इल्तिजा करन तहां जो कम आ माफी वठन तहां जो कम आ तवां जे गलतिन के माफ करन मां अल्लाह दी जात जो कम आ मुझे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आ ओ जे वक्त में गुनाहगार तौबा कंदो आ अल्लाह उन्हीं के माफ करे छडींदो आ जन त इए खणी समझो जन त गुनाह कया भी कोन था सुभान अल्लाह चवे तो अत्ताइब मिन ज़म्ब कमल्ला ज़म्ब लहू अत्ताइब मिन ज़म्ब कमल्ला ज़म्ब लहू जेको गुनाहन का तौबा तो करे अल्लाह पाक उन जा गुनाह इए माफ करे छडींदो आ जन त इनी गुनाह कया ही कोन चो वाह रब तो जी करम नवाजी एडा मिटे खत्म करे छडींदो आ जो कहीं मलाइक के भी खबर कान पौंदी ते इन रिकॉर्ड में के लिखियल हा चो त कुरान में ऐलान कई इन्नी नब्बे इबादी अन्नी अनल गफूरुर रहीम मुझे बानन के खबर दे त मां गफूर आया मां रहीम आया मुसलमानों लगत में गफूर गफर का वर्तला गफर ते बुआ उन्हीं पर्दे के जो एड़ो पर्दो अची वने जो अंदर वारी शय दिसण में नजर ना अचे रब चवे तो तू गुनाह करे वरी माखो माफी वठंदे मां गुनाह तो जा माफ करे तो जे दफ्तर ते एड़ो पर्दो रखी छडींदो मैं जो अल्लाह पाक फरमा तो के गुनाह नजर भी नहीं दा ऐ वरी भी मेहरबानी इया कंदो मां से केड़ी मेहरबानी कंदे चवे तो इल्ला मन ताब व आमन व अमल अमलन सालिहा फउलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात अल्लाह तो फरमाए तौबा कंदावे गुनाह तो बख्शींदुम वरी जेका माफ़ी जे तौर ते रिकॉर्ड तवां जो दफ्तर तवां जो साफ़ कयुम उन्हीं के इए साफ़ न छॾे ॾींदुमि बल्कि उन साफ़ कयल दफ्तर ते ओतिरियूं नेकियूं लिखी छॾींदो मां चओ सुभान अल्लाह तू नेकियूं वे कयूं तो कोन पर मां लिखी छॾींदुमि माना तौबा जे करे तो जे गुनाहन के नेकिन में तब्दील करे छॾींदुमि इहो मेहरबान अल्लाह इहो रहीम अल्लाह इहो करीम अल्लाह ओ मुसलमानो रब जे दरवाजे ते जी करे तौबा कयो इल्तिजा कयो अल्लाह तो फरमा तौबा करन तहां जो कम आ तवां जे गुनाहन के माफ करन मां अल्लाह जी जात जो कम आ चो सुभान अल्लाह अब तवज्जो आहे हिकड़ी गाल मां तहां खां तो पुछां समझी करे जवाब ॾिजो तहां असांखे कोई दोस्त शादी जी दावत दे या ही जलसो आ जलसे की दावत दे तो कोशिश कंदासे तो घरां निकरूं पो अवल को नौ वगो पाए पो बाहर निकरूं ये न जे नवो ना है तो पो कम अज कम धोतल साफ सुथरो वगो पाए पो अचूं न जलसे में या शादी में ये न छो मत दोस्त मयार दे तो मेरा कपड़ा पाए वहाँ चरियो वहाँ छा शादी में मेरा कपड़ा जलसे में मेरा कपड़ा मुसलमानों दोस्तन दे वञूं था तो मेरो कपड़ो जिस्म ते बर्दाश्त नथा कयूं अल्लाह दे वञूं था पया मरण खां पोइ गुनाहन जूं गंढड़ियूं खयूं माण्हू वञे इहो को अकोला गुनाह त गंद आहे न गुनाह मेर आहे गुनाह किनी शइ आहे गुनाह गंदी शइ आहे गंदी शइ माण्हू अल्लाह जी कोरट में खणी हले इहो को अकुल तो कोन्हे उन जो इलाज इहो थो त जीअरे रब जे दरवाजे ते अची करे तौबा कयो ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे अल्लाह इन गंद खे धोई करे तव्हांजे नाम अमाल में पाक नेकियूं लिखाराए छॾींदो चओ सुभान अल्लाह ऐं क़ुरान करीम में अल्लाह पाक बार बार ज़िक्र फरमायो आहे चवे तो इन तजतनबू कबाइर मा तुनहौन अन्हु नुकफ्फिर अन्कुम सय्यिआतिकुम व नुदखिलकुम मुदखलन करीमा
अल्लाह पाक फरमा तो मां तव्हां के हुक्म तो कया तव्हां पान के गुनाहन का बचायो गुनाह न कयो गुनाह पलीत शय आ शिरक भी तो गुनाह है ना इनमल मुशरिकून नजस कुरान चवे तो मुशरिक शिरक जे करे पलीत थी पिया माना नजस गुनाह गुनाह पलीत शय आ ओ मुसलमानो नेकी पाक शय थींदी आ असा जो नबी पान भी पाक आ मोहम्मद जो कलमो भी पाक आ पैगंबर जो लिबास भी पाक आ मोहम्मद अरबी उम्मत के भी इया तालीम ॾिनी आ तव्हां नेक बंदी करे तव्हां भी अल्लाह जी दरबार में पाक थी अचो जो सुभान अल्लाह पाक कीदा शयूं इस्तेमाल कयो पाक छो कद अफलह मन तज़क्का व ज़कर अस्म रब्बिही फसल्ला बल तुअसिरून हयात दुनिया वल आखिरतु खैरुन व अबका इन हाज़ा लफ़ी सुहफ़िल ऊला सुहफ़ इब्राहीम व मूसा अल्लाह पाक फरमा तो वो मानू कामयाब थी वयो वो मानू खटे वयो जै महू पान के गुनाहन को बचायो आ पाक बंदी करे अल्लाह जी कोरट में वेंदो पयो आ तज़किया नफ्स पान के पलीत शयुन का बचायण गुनाहन का बचायण कुरान चवे तो कद अफलह मन तज़क्का खटे उहो वयो जै महू पान के पाक बनायो तो सुभान अल्लाह वरी फरमा तो कद अफलह मन ज़क्काहा व कद खाब मन दस्साहा जेको गुनाहन जा अंबार खणी करे खुदा जी दरबार में वयो वो मानू नुकसान में वयो वो मानू खटे वयो जेको नेकी वारी खुशबू खणी वयो तो सुभान अल्लाह नेक बंदी वञो गुनाहन का तौबा कयो रब जे दरवाजे ते नबियन जे सरदार इमामुल अंबिया रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सज्जन जे सरदार नबी दिलबर नबी अनवर नबी अशरफ नबी अकरम नबी नबियन जो भी नबी चो सुभान अल्लाह अज तो बई हथ मथे करे हुजूर जा परवाना वेठा हो चो असा जो नबी नबियन जो भी नबी आ उम्मत जो इमाम मलाइकन जो भी इमाम सुभान अल्लाह बल्कि मां इं चवा मोहम्मद पांजी उम्मत जो उस्ताद आ उम्मत जो इमाम आ पर मोहम्मद मलाइकन जो भी इमाम आ मोहम्मद नबियन जो भी इमाम आ चो सुभान अल्लाह ॾाढे ॾाढे चओ त मां हुजूर जे शान में हिकिड़ो जुमिलो चवां प्यार सां चए तो इहो जे हा शाना वाला हो इहो जहा शान वाला आया न कोई आना है इस जहा शान किसे पाया न कह पाना है इहो जहा शान वाला इहो जहा शान वाला आया न कोई आना है इस जहा शान किसे पाया न कह पाना है इस जहा शान किसे पाया न कह पाना है सोना अरशां ते ओ सोना अरशां ते जान वाले आ सोना अरशां ते जान वाले आ ओ रब कोलू मरतबे पान वाले आया गम आसियां दे खान वाले ओ भूलिया नू सीधा राह लाण वाले रहमत वारे नबी इमामुल अंबिया रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पान फरमान था जे वक्त में रमजान शरीफ जो महीनो शुरू थी दो उन वक्त में रब जे तरफों एक मलाइक जी ड्यूटी लगंदी आ साईं केड़ी ड्यूटी लगंदी आ पान फरमान था जे ओ मुसलमान ओ जे रमजान शरीफ जे महीने में असुर जो हाफिज सगोरो आलिम सगोरो हाजी साहब मस्जिद में ऐलान कंदो उठो कलमे वारो रोजा रखो उठो कलमे वारो रोजा रखो बाकी कलाक पयो आ टाइम बाकी अध कलाक रहे तो पयो जडे इयो ऐलान थींदो आ ओ मुसलमानो रब जे तरफों रहमत वारो मलाइक ऐलान कंदो आ चवे तो या बागियल खैर अकबिल ओ नेकी करण वारा ए रहमत वारो महीनो शुरू थी वियो आ नेकियूं घणियूं कर अमल चंगा कर या बाग शर अक्सर ओ गुनाह करण वारा अज गुनाहन का रुक जी वन रब जे दरवाजे ते तौबा कर त रब पूरी जिंदगी जा
जा गुनाह माफ़ करे छॾे चओ सुभान अल्लाह। हे बार बार सॾ थींदो आहे। इन करे मुस्लमानो तौबा कयो रब जे दरवाज़े ते, इल्तिजा कयो अल्लाह जे दरवाज़े ते। साल में घणियूं कमियूं थियूं, घणियूं कोताहियूं थी वयूं, घणा अल्लाह जा हुकुम छॾे ॾिनासीं, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हुकुम असां खां रहिजी विया। हाणे ख़ुदा जे दरवाज़े ते अची करे तौबा कयूं, इल्तिजा कयूं। ओ करीम रब, ओ मेहरबान रब, ओ आसमान जा रब, ज़मीन जा खालिक, ओ पूरी कायनात जा मालिक, ओ मुंहिंजा अल्लाह, फताल अल्लाहुल मलकुल हक़ ला इलाहा इल्ला हुवा रब्बुल अर्शिल करीम। तू सब का ॾाढो, सब खां बुलंद ऐं बाला। ॾाढो केरु आहे? हथ मथे करे गवाही ॾियो न। केरु आहे? कंहिंखे थोरो ॾे मर्दी वारो, कंहिंखे घणो ॾे मर्दी वारो, कंहिंखे कुझु न ॾे तॾहिं बि चओ रब मर्दी वारो आहे। ओ मुस्लमानो, रब जे दरवाज़े ते अची करे इल्तिजा कयो। मुंहिंजे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, अल्लाह तव्हां अचण वारनि खे ना उमेद न कंदो, मायूस न कंदो, तव्हांजी दिलि न टुटंदी। हुन पाण ऐलान करे छॾियो आहे, ओ मुस्लमानो, जेकॾहिं को माण्हू कंहिं माण्हू जी ग़लती कंदो आहे, ख़ुदा न करे चोर चोरी कई आहे, हाणे ज़ाहिर बि थियो फलानो माण्हू चोर आहे, उहो सरदार साहब वॾेरो इलाइक़े जो चङो मुड़ुसु चवंदो आहे, तूं मुंहिंजे कोट जी बेइज़ती कई आहे, आ हेॾे मां सां ॻाल्हियूं कर। हाणे 4 माण्हू 5 माण्हू बिरादरी जा वरतियूं वेंदो आहे, यार माफ़ी वठंदुमि, ॻिची में कपिड़ो विझी करे परे खां वेंदो आहे, पर दिलि कंबंदी वेंदी आहे, ईअं न थिए जो मथां मूंखे मोचड़ा हणे। हाणे इहो बि दिलि में ख़्यालु विझियूं वेंदो आहे। अल्लाह फरमाए थो, वॾेरे ॾे वञ, उते भल ड्रिजंदो वञ, सरदार ॾे वञ, भल तुंहिंजी दिलि में इहो ख़ौफ़ हुजे, अलाए खला मारींदो, मोचड़ा मारींदो, अलाए बख़्शींदो। पर जेकॾहिं मां रब जे दरवाज़े ते तौबा करणु अचे, मां रब थो चवां, ड्रिजंदो न आ, बल्कि खिलंदो आहे। खिलंदो आहे। छा खिलंदो आहे? पढ़ां क़ुरान, साबिकू साबिकू, एक जाते ये लफ्ज़ भी जाते न सारेऊ, सारेऊ, साबिकू, सारेऊ मुसारात मुफालत बाब, साबिकू मुसाबकत सागो, मुफालत बाब, लफ्ज़न जो फ़र्क़ आहे, बाब सागो आहे। छा मतिलब? सारे सूरत को वरतला, तकड़ो तकड़ो आ माफ़ कयाई, जल्दी जल्दी आ माफ़ कयाई। साबिकू चवे तो गलती करे वेठो आ त भजंदो आ त मां तोखे माफ़ कयां। बाज़ो आ हर आंच हस्ती बाज़ आ, गर काफिरो गबरो बुत परस्ती बाज़ आ, ई दर गहे मां दर गहे ना उम्मीदी नेस्त, गर सद बार तौबे शिकस्ती बाज़ आ। एक दफ़ो तौबा कई थी, वरी कसूर करे वेठो मां, वरी भी सद थो कयां, मोटी आ। सुभान अल्लाह। बार बार मोटी आ, वन न परे मुझे दरवाजे ते आ, तौबा करन तो जो कम आ, माफ़ी ॾियण मां अल्लाह जी ज़ात जो कम आ। चो सुभान अल्लाह। चवे तो नाम है रहमत तेरा, हम बड़े नादान हैं, भूल हो जाती है आखिर क्या करें इंसान है। रहम कर अपने नाई ने करम को भूल जा, हम तुझे भूले हैं लेकिन तू न हमको भूल जा। असां खां त ग़लती थी वई आहे, असांखे कॾहिं तुंहिंजो नालो विसरी थो वञे, कॾहिं इबादत में कमी करे वेंदा आहियूं, कॾहिं को कसूर करे वेंदा आहियूं, पर तूं त असांजो ख़ालिक ऐं मालिक आहे, तूं ई असांखे पैदा करण वारो आहे। चवे थो वलक़द ख़लक़नल इंसान मिन सुलालतिन मिन तीन सुम्मा जअलनाहु नुतफतन फी क़रारिन मकीन सुम्मा ख़लक़ना नुतफत अलक़तन
फखलकनल अलक़त मुज़ग़तन फखलकनल मुज़ग़त इज़ामन फकसौनल इज़ाम लहमन सुम्मा अनशअनाहु खल्क़न आखर फतबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन। चवे तो मां ही तव्हांखे ठाहियो आहे, मां ही तव्हांखे पैदा कयो आहे, मुंहिंजी तव्हांजे मथां रहमत आहे, मुंहिंजा तव्हांजे मथां इनाम ते एहसान आहिनि। इन करे इहो बि एहसान सम्झो जो वरी बि तव्हांखे चवां थो पियो ग़लती करे वेठा आहियो, नाउमेद मुंहिंजी रहमत खां न थियो। मुंहिंजे दरवाज़े ते अची करे तौबा करणु तव्हांजो कमु आहे, तव्हांजे गुनाहनि खे माफ़ करणु मां अलाह जी ज़ात जो कमु आहे। सुभान अल्लाह। ऐं तौबा जो दुनिया में बि फ़ाइदो थींदो आहे। तो दुनिया में भी ॻाल्हाए, दुनिया में भी